बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 33 दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे मुहाणो। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब ऐं उन खां बैद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ मुहाणो माना मच्छी मारींदड़। लफ़्ज़ अहमियत माना ज़रूरत। लफ़्ज़ जिस्मानी माना बदनी। लफ़्ज़ तलाश माना ॻोल्हा। लफ़्ज़ मुश्किल माना ॾुखियो। लफ़्ज़ धंधो माना कारोबार। लफ़्ज़ सुस्त माना काहिल। लफ़्ज़ सैर माना घुमण। लफ़्ज़ कहाणी माना आखाणी। लफ़्ज़ अजीब माना हैरतनाक। लफ़्ज़ अलविदा माना मोकलाणी। लफ़्ज़ रोज़गार माना धंधो। लफ़्ज़ ॻच माना घणी। लफ़्ज़ पैदावार माना उपत। लफ़्ज़ मुअज़्ज़िज़ माना इज़्ज़त वारो। लफ़्ज़ वेढ़ माना झेड़ो। पोइ लफ़्ज़ आहे वाधारो माना तरक्की या इज़ाफ़ो। लफ़्ज़ साम्हूं माना आॾो। लफ़्ज़ ख़याल माना अहसास। लफ़्ज़ खाधो माना ख़ुराक। लफ़्ज़ नुक़सानकार माना जोखाइती। लफ़्ज़ नाज़ माना फ़ख़्र। लफ़्ज़ बीहक माना स्वभाव या जोड़जक। लफ़्ज़ नोड़ियूं माना रसियूं। लफ़्ज़ रछ माना ॼार। लफ़्ज़ तंदन माना धागन। लफ़्ज़ जझी माना घणी। लफ़्ज़ काराइता माना कम वारा। लफ़्ज़ पेशो माना धंधो। लफ़्ज़ शिकिल माना सूरत। लफ़्ज़ मुयसिर माना मोहिया। जी दोस्तों, हाणे मश्क हल कंदासीं। मश्क नंबर पहिरियों, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़ सवाल नंबर पहिरियों, मुहाणे जो कहिड़ो धंधो आहे? जवाब, मुहाणे जो धंधो मच्छी मारण आहे। बे सवाल नंबर ॿियो, मच्छी मारण जा तरीक़ा कहिड़ा आहिनि? जवाब, वणनि जे छोॾनि खे कुटे उन्हनि मां सन्हियूं सन्हियूं नोड़ियूं ठाहे रछ ऐं ॼार तयारु करे ॿेड़ियुनि जे ज़रिए मच्छी मारी वेंदी हुई, पर हाणे कपह ऐं रेशम जे तंदन जी ईजाद थियण बैदि सुट ऐं रेशमी धागे मां ॼारियूं ऐं रछ तयारु करे अॻे खां वधीक मच्छी मारी वञे थी। जीम सवाल नंबर टियों, मच्छी किथां किथां मिले थी? जवाब, मच्छी समुंडनि, दरियाउनि, तलाउनि, वाहनि ऐं ढंढुनि जे पाणीअ मां मिले थी। दाल सवाल नंबर चोथों, मच्छी खाइण जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? जवाब, मच्छी खाइण सां इंसान सेहतमंद रहे थो ऐं केतिरनि ई बीमारियुनि खां बची सघे थो। हे सवाल नंबर 5, हुकूमत मच्छी मारण जे धंधे खे
ज़ोर वठाइण लाइ कहिड़ा उपाय वरिता आहिनि? जवाब, हुकूमत मच्छी मारण जे धंधे खे ज़ोर वठाइण लाइ काफ़ी उपाय वरिता आहिनि। मिसाल तौर रछ ऐं ॼारियुनि लाइ प्लास्टिक मुहैया करणु, मुहाणनि लाइ रिहाइशी कॉलोनियूं जोड़ाइणु, वॾा ट्रेलर ऐं ॿेड़ा मुहैया करणु वग़ैरह। नंबर 2, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि अलविदा, दुखानी, हाकारी, दरपेश, जोखाइती। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे अलविदा, माना मोकिलाणी या रुख़सत। जुमिलो लिखंदासीं, काल्ह असां महिमाननि खे अलविदा करण लाइ एयरपोर्ट ते वियासीं। पोइ लफ़्ज़ आहे दुखानी, माना बाफ़ वारा। जुमिलो लिखंदासीं, हुकूमत मुहाणनि खे दुखानी ॿेड़ा मुहैया करे ॾिना आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे हाकारी, माना हक़ल कंदड़ या इक़रार कंदड़। जुमिलो लिखंदासीं, मुहाणो ॿेड़ीअ ज़रिए हाकारी माण्हुनि खे पार कराईंदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे दरपेश, माना पेश अचणु। जुमिलो लिखंदासीं, अॼुकल्ह माण्हुनि खे कई मसइला दरपेश आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे जोखाइती, माना नुक़सानकार। जुमिलो लिखंदासीं, मुहाणे जे धंधे जो क़दुरु न थियो त इहो अमल जोखाइतो थींदो। नंबर 3, सुस्त, लफ़्ज़ जो ज़िद चुस्त आहे। तव्हां हेठियनि लफ़्ज़नि जा ज़िद ॿुधायो। जी दोस्तों, हाणे ही लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जा ज़िद लिखंदासीं। लफ़्ज़ आबाद, ज़िद गैर आबाद। लफ़्ज़ गर्मी, ज़िद सर्दी। लफ़्ज़ इंसान, ज़िद हैवान। पोइ लफ़्ज़ आहे सोटी, ज़िद ऊनी। लफ़्ज़ अंदर, ज़िद ॿाहिरि। लफ़्ज़ वसंदी, ज़िद फिटल या वीरान। नंबर 4, मुहाणे लाइ कहिड़ा लफ़्ज़ कमु ईंदा आहिनि? जवाब, मुहाणे लाइ हेठियां लफ़्ज़ कमु ईंदा आहिनि। मीर बहर, मलाह, नाखऊं, मछेरो। नंबर 5, हेठि ॾिनल जुमिले में बीहक जूं निशानियूं, फुल स्टॉप, कामा, अजब जी निशानी ॾियो। जी दोस्तों, हाणे ही जुमिला आहिनि, इन्हनि में निशानियूं ॾींदासीं। जी दोस्तों, हाणे जुमिलो पढ़ंदासीं। मुंहिंजी ज़िंदगीअ जी कहाणी बि अजीब आहे। हिते अजब जी निशानी ॾींदासीं, अजबी जुमिलो आहे। जॾहिं इंसान ग़ारनि जी ज़िंदगीअ खे अलविदा चई, कामा, हिते साह खणंदासीं थोरो, कामा जी निशानी ॾींदासीं। रोज़गार जी तलाश में नदियुनि ऐं पाणीअ वारनि इलाइक़नि जे किनारनि ते अची आबाद थियो, कामा, हिते थोरो साह खणंदासीं। तॾहिं खेसि ख़ुश्कीअ जे जानवरनि जी गोश्त सां गॾु पाणीअ में रहंदड़ जानवरनि जी गोश्त खाइण जी बि ख़बर पई। फुल स्टॉप। हाणे हिते जुमिलो मुकमल थियो, हिते फुल स्टॉप जी निशानी ॾींदासीं। जी दोस्तों, इहे बीहक जूं निशानियूं हुयूं, जिन में फुल स्टॉप, कामा ऐं अजब जी निशानी हुई। इन्हनि खे इस्तेमालु करण जो तरीक़ो असां हिन जुमिले में सिखियो त अजब जी निशानी किथे इस्तेमालु कजे, कामा किथे इस्तेमालु कजे, ऐं फुल स्टॉप जेको आहे
उनखे किथे इस्तेमालु कजे।